Assalamualaikum. Maman Siti Mitur Wala. Binna Karante Baitubazi. ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन खरंदे चटा बेटी पाठ नंबर 8। यार राति ॾींहुं इहो ई मिज़ाज अञा ताईं आहे। सुकून दिलि खे न पहिरीं हो न आहे हाणे अलफुणे। अणॼाण नादान खे बि टोल डाना बनाए ॾो। अबरी सबरी रब टाइम ते महल ते रस सां जेकर न मिले त बोझ थिए थो पंहिंजो परायो बनाए थो ठेवा थो ॼाणे मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि छा वाक़ियात आहिनि तफ़सीर वक़्त जी मुंहिंजे जेके नरमी कने प्यार मोहबत शाइस्तीअ सां ॻाल्हाइनि उन्हनि सां गॾु हुज उन्हनि सां कॾहिं न नाटो छिन छेनून। छंछर आहे त छा थी पियो छंछर खां पोइ आचर आहे सूमर अंगार वरबा ख़मीस खां पोइ जुमो आहे। हेतिरियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि तोसां करणियूं हाल अहवाल ओरियूं अच ईद ते त करियूं ठाशा माशा शीन लफ़ शाइर बनाए छॾियो आहे मूंखे ग़म जहान जे शहरनि में चई रहियो आहियां महरूं में प्यार आहियां अलफ़ नून। अंदाज़ आ रमज़ आ वक़्त बि आ बख़्त बि आ ॼण मिज़ाज जी अक्कासी कनि था गुल गाफ़िलाम। गुलाब जो गुल गुलनि जो बादशाह चवण वारो गुल अक्सरियत जी पसंदि जो गुल गुलाब जो गुल गाफ़िलाम। गुलाबियूं अखियूं अॼु तव्हां जूं ॿुधायो छो आहिनि मुंहिंजो छा मुंहिंजूं त आहिनि निड जूं खुमारियूं अखियूं वाह नून। वने खे बनरे मुंहिंजे खे वॻो सुठो घणो सुहिणो लॻे थो सुहिणे मन महीने खे वाह 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 वल वाह रंगी तुंहिंजा रंग कहिड़ा चई कहिड़ा चवां किन खे भरियो झोलियूं ॾींहुं के ख़ाली वाह रंगी तुंहिंजा रंग नून काफ़ नग आहे परवरदिगार टोटे लजपाल लज रखजो मुश्किल सब आसान कर काफ़ुरे करी सभिनी एहसान हुजूं खुशहाल वधाई मान पंहिंजो ॾींहुं सभिनी खे घणो तूं दान अलफ़ नून। उन्हनि जो प्यार मोहबत जीअं ॿार रुसनि परचनि पाण में जहिड़ा अॻे ई अहिड़ा हुआ कंहिंखां कोन पुछनि ॾा। उन्हनि जा प्यार मोहबत जीअं ॿार रांदि रहनि रुसनि परचनि पाण में ठा जहिड़ा अॻे ई अहिड़ा हुआ कंहिंखां कोन पुछनि ॾा। कहिड़ो मिठू उन्हनि में प्यार मोहबत इक़रार थी पियो आहे हेॾा माणा थो करी भले करे जेतिरा माणा कर सुहमाणी जवानी प्यारा जीअ जियारा अलफुरे रात चंड जी आहे खुशन भरी रात आहे तुंहिंजो इंतज़ार आहे इक़रार आहे तकरार आहे बाग़नि में बहार आहे दिलियुनि में किथे आहे मुंहिंजा गुल